नासिर सिंध असेंबली कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन बिल सिंध शहीद मजताए मावजो तोड़े अल कौसर एंड सेवरेज कॉर्पोरेशन बिल सिंध शहीद मजताए मावजो तोड़े अल कौसर यूनिवर्सिटी तरमीमी बिल समेत टे सरकारी बिल मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर करे वरिता। ऐवान में ज़रूरी शयूं ज़ख़ीरो कंदड़नि तोड़े वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई वारो ऑर्डिनेंस पेश कयो वियो। तफ़सील थमसा शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। सिंध असेंबली कराची वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन बिल सिंध शहीद मञता ऐं मुआवज़ो तोड़े अल कौसर यूनिवर्सिटी तरमीमी बिल समेत टे सरकारी बिल मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर करे वरिता, जॾहिं त ऐवान में ज़रूरी शयूं ज़ख़ीरो कंदड़नि तोड़े वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण वारो ऑर्डिनेंस पेश कयो वियो। स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि थियल सिंध असेंबली जे इजलास में पीपल्स पार्टी जो MPA लाल चंद ओकराणी उथी बीठो। संदसि चवणु हो त काज़ी अहमद मां 14 वरनि जी हिंदू न्याणी सोहा शर्मा के अगवा करे जबरी मज़हब तब्दील कराए शादी कराई वई आहे। सिंध में गैर मुस्लिम न्याणियूं गैर महफ़ूज़ बणिजी वयूं आहिनि। मुतहदा MPA मंगला शर्मा ऐवान में सोहा शर्मा जे अगवा वारे वाक़े ते लुड़क लाड़ींदे चयो त सोहा संदसि माइचाणी आहे, खेनि हर सूरत में न्याणी वापसि कराए ॾिनी वञे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, औरतुनि जी तरक़ीअ वारे खाते जी सूबाई वज़ीर शहला रज़ा ऐं अक़लियती वज़ीर ज्ञानचंद इसराणी चयो त पीपल्स पार्टी सदाईं अक़लियतुनि जे हक़ुनि जो तहफ़ुज़ कयो आहे। पीपल्स पार्टी जी सिंध सरकार कंहिं बि न्याणी खे अगवा करे जबरी मज़हब तब्दील करण जी इजाज़त न ॾींदी। सूबाई वज़ीर शहला रज़ा चयो त 14 वरनि जी नीगरीअ जो मज़हब तब्दील नथो कराए सघिजे। जेकॾहिं माइटनि वटि नादरा जो सर्टिफिकेट मौजूदु आहे त उन जे मेडिकल कराइण जी बि का ज़रूरत कान्हे। सोहा शर्मा खे बाज़ियाब कराए दारुल अमान उमाणियो वेंदो। इन खां पहिरियां PTI, GDA ऐं मुतहदा मेंबरनि जी गैर मौजूदगी सबबि सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान कॉलेज एजुकेशन खाते जो हिकु सवाल जवाब बि न थी सघियो। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।